बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, कंहिं ज़माने में कंहिं शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। सौदागर खे औलाद में हुयो हिकिड़ो पुटु। औलाद में हुयुसि हिकिड़ो पुटु। पुट जो नालो रखियईं अमुलह माणक। पाण जो सौदागर हुयो, माणक मोतियुनि सां पियो वापारु कंदो हो, त पुट जो नालो रखियईं अमुलह माणक, यानी अहिड़ो मोती जंहिंजो मुल्ह ई न हुजे। औलाद में जो उहो हिकिड़ो हुयुसि, ॾाढे लाड कोड सां पंहिंजे पुट खे जी पालना कई। दस्तूर उन वक़्त जे हिसाब सां हुनखे तइलीम ॾियाराई। सौदागर इते पुट बि अची जवान थियुसि। सौदागर जीअं वापार ते वेंदो हो, हिकिड़े दफ़े सौदागर दस्तूर मूजिबि माल मता जा ॿेड़ा भराए ईअं ॾेसावर रवानो थियो। हलंदा वञनि ईअं वाट ते ईअं अची तूफ़ान लथो, बरसाति लथी। हिननि घणो बचाइण जी कई, पर हिन जा जेके गोराब हुया, ॿेड़ा हुया, क़िस्मत जे अॻियां को हीलो कोन हलियो, कुझु न भरियो। सौदागर जा ॿेड़ा माल समेत ॿुॾी विया। ॿेड़ा ॿुॾी विया, सौदागर वीचारो बि ॿुॾी वियो। को माण्हू बचियो, उहो वापसि थियो। उन अची हिन जी घरवारी सां ॻाल्हि कई त अहिड़े नमूने सां वियासे पे, तूफ़ान आयो जंहिंमें ॿेड़ा ॿुॾी विया ऐं सौदागर वीचारो बि मरी वियो। जेको सामान सड़ो हुयो उहो बि ॿुॾी वियो। ज़ाल खे जो ख़बर पई, ज़ाल वीचारी खे ॾाढो ॾुख थियो, रोई बेहाल थी पई। पर कुदरत जा कम आहिनि, उन जे अॻियां केरु थो अची सघे। नेठि इंसान आहे, ॾाढो आहे। रोई रोई सब्र कई। हाणे सॼी उमेद हिन पंहिंजे पुट में रखी। सॼी उमेद पंहिंजे पुट में रखी। सौदागर माल मिल्कियत जाम छॾे वियो, उहा हिनखे गणती कान हुई, पर ज़ाहिर आहे खाधे खूह खुटनि था। हाणे पुट खे वापार जी तरबियत ॾियणु लॻी। त